नाज़िन सजावल जे सीनियर साफ़ी मशहूर डॉक्टर रामचंद जे लाडाणे ते प्रेस क्लब में ताज़ियती मेड़ा कोको ठाहे के भेटा पेश कई वई। उन हवाले से ॾिसूं सुल्तान फारूकी जी ही रिपोर्ट। वो सीरियस संजीदा किस्म जो इंसान हो ऐं इहो वाहिद साफ़ हो या खणी चइजे त कंहिं माण्हू जी उन चमचागिरी कोन कई ऐं हमेशह सच सच लिखंदो हो ऐं उनजे वञण खां ॾाढो अफ़सोस थियो आहे त मौत विछोड़िया कहिड़ा माण्हू साह में थांडण जहिड़ा माण्हू। डॉक्टर राम सजावल जे शहर में जदोजहद जी अलामत हो, ख़ासि तौर ते तॾहिं जॾहिं सजावल मां हिकु नौजवान अगवा थियो डॉक्टर हरेश कुमार, त उन टाइम ते सजावल में यूनस बान डॉक्टर राम ऐं ॿियनि दोस्तनि जी अॻवानी में हिकिड़ो शहरी इताद बि ठहियो ऐं उन शहरी इताद सॼी सिंध में वॾी मञता माणी हुई। पैकेज ठाहे पिया असांखे ख़ासि करके महिराण जी टीम ते वॾो फ़ख़्रु आहे जेको हिन इशू खे खयूं आहे ऐं असांजे हिकिड़े सुठे साफ़ी जे बारे में जेको हुन जा माण्हू जा व्यूज़ वठनि पिया त डॉक्टर राम सजावल जे ज़िले जी सहाफ़त जो हिकु अहम जेको फ़र्दु हुयो ऐं सजावल जे मसइलनि ते ख़ूब लिखियाई। उन दौरान उन ते काफ़ी सारा एक्शन बि थिया, क्लिनिक ते हमला थिया, अहिड़ी तरह सां पाण जेल बि विया ऐं अलहमदुलिल्लाह सुठे नमूने सां पाण हिन फ़र्ज़ खे अदा कयो। डॉक्टर राम जी जेतिरी तारीफ़ कजे उहा घटि आहे। सजावल जो हिकिड़ो सम्झ असासो हुयो डॉक्टर राम जे पंहिंजी ज़िंदगी सॼी वक़फ़ करे छॾी सहाफ़त जे हवाले सां ग़रीबनि जो आवाज़ जेको आहे अहिड़ा अख़्तियारनि ताईं पहुचाई। ऐं डॉक्टर हिकिड़ो बहितरीनु सुठो इंसानु हो जंहिंजे विछोड़ ते असांखे ॾाढो ॾुखु थियो आहे ऐं इंशाअल्लाह सजावल जा माण्हू जेके आहिनि उहे हमेशह डॉक्टर खे यादि कंदा। सजावल जो बानी हींअर ऐं शहरीदार जो प्रेस सेक्रेटरी असां शहरीदार तरफ़ां डॉक्टर राम जे विछोड़े ते 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो हो। अॼु असां सजावल प्रेस क्लब में सजावल प्रेस क्लब जी मेज़बानी में ये यादि अॼु ताज़ियती मेड़ा कोठा डॉक्टर राम खे सुहिणे अल्फाज़ में पूरी ज़िंदगी असीं यादि रखंदासीं। हुन पंहिंजी सहाफ़त जे दौर में हिकु दफ़ा उहो जेल में वियो, उन करे सॼे ज़िले जे अंदरि में मुज़ाहिरा थिया हुआ। डॉक्टर राम फ़क़ति सहाफ़त जे हवाले सां न पर शहर जे जेके बि मसइला हूंदा हुआ उन में अॻु भरो हूंदो।